मुझे सामीन असांजो हिकिड़ो ख़ासि महिमान आहे जेको पंहिंजी ज़बान में असांखे थोरो ॿुधाईंदो। असां उनखां कुझु सुवाल जवाब कंदासीं जंहिंजा जवाब असांखे पंहिंजी ज़बान में ॾींदो। साईं नेचल जी 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 त असां थोरो उनखां गुफ़्तगू कयूं था। जी सिद्दीक़ साईं, तव्हां हाणे जेका थर में वेठा आहियो, तव्हांखे हिते बरसाति जो कहिड़ो फ़ाइदो आहे? जो केतिरो फसल थिए थो, या कीअं बनियूं पोखे था? माना अॻे जेका रवाजु हूंदो थर में उठनि सां पोखींदा, हाणे ट्रैक्टर वग़ैरह हलाईंदा, या छा प्रोग्राम आहे? हाणे छा माहौल रहियो आहे थर में? ज़बरदस्त। अच्छा, तव्हांखे हिते केतिरो फसल थिए थो? हिते केतिरो थर में तव्हांखे फ़ाइदो? 50-60 मना होता तो। अच्छा तव्हां हिते गाड़ी बाड़ी जो फ़ाइदो कहिड़ो आहे? रोड रस्ता आहिनि या कचो आहे? अच्छा सही, प्लीज़ माइक खे थोरो साइड करियो। तव्हांखे ॿियो जेका तव्हां सां थोरो अञा अॻिते कुझु ॻाल्हाइणो आहे। तव्हां हिते जेका वेठा आहियो थर में, हितां तव्हां जेकॾहिं कोई कंपनी घणो पवंदा आहे तव्हां खां? 3 किलोमीटर। 3 किलोमीटर आहे। हितां तव्हां पैदल वञो था या गाॾी वाड़ी खणी वञो था? मोटरसाइकिल। तव्हां कॾहिं कंपनी में कमु कयो आहे? न, तव्हां कोन कयो आहे? ही माइक सही कमु करे पियो? माइक सां ॻाल्हाए पियो। Dus maak het company zit er TV kastjes kaap. At verification is mining it the company. Dat wil kastje libas ke shu bana ke. Da पर किसके पे क्या प्रश्न सर ये सर नेचल, ये जो इसका बंदे का जो ज़बान है अपनी ज़बान में बात कर रहा है। जी जी। और तुम जो नुमाइंदा है, बहुत सीनियर नुमाइंदा है। जी जी। और कशिश टीवी की तरफ जो अभी ट्रांसलेट खुद करके आवाम को बताना। जी, ये अपने मसाइल जो थर के हवाले से अपना मसाइल बता रही है। जी बिल्कुल। और ये कुछ अहम खास बोली है जिसमें हर बंदे और हमारे पूरे पाकिस्तान में ये बोली जा रही है, पर किसी बंदों को समझ में नहीं आ रही है। जी ये आपका मसला है, आप खुद आके ट्रांसलेट कर टीवी पे आना नहीं। जी बिल्कुल। इसका क्या मसला नुमाइंदे की बात का